नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जी सॾ खे समूरे सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे सरवाण खे जस पेश करण जो सिलसिलो जारी है। ठरी मिरवा जे ऑक्सफोर्ड पब्लिक स्कूल में सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें शागिर्द ऐं शागिर्दाणी वॾे तादाद में शिरकत कई। सकाफ़ती ॾियारे ते शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि में तक़रीरी मुक़ाबला ऐं टेबलोज़ पेश कया विया। शागिर्द ऐं शागिर्दाणी सिंधी गीतनि ते रक़्स पिणु कयो। इन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल खान मोहम्मद शर ऐं ॿिनि उस्तादनि चयो त असां सकाफ़ती ॾियारे खे ईद खां बि वधीक समझंदा आहियूं। तक़रीब में स्कूल जी मुकमल अमले शिरकत कई। तक़रीरूं कंदे मुक़ररीन ऐं शागिर्दनि तक़रीरूं कंदे चयो त असांखे क़ौमी ॿधी सां गॾिजी हाणे हिकु क़दम अॻिते बि वधणो पवंदो। ग़रीबनि जे ॿारनि खे आला तालीम ॾियण खां वठी हर क़िस्म जी ज़रूरतमंद जी मदद करण बि शामिल हुजे। इन्हनि वधीक चयो त मीडिया जे ॾिनल ॿधी वारे सॾ सिंध क़ौम खे ॼण मुतहद करे छॾियो। अजरक टोपी रलियुनि जी नुमाइश सिंध जा अनेक रंग निर्वार कया आहिनि। हाणे ओताकनि में मच कचहरियूं पियूं थियनि, शाह भिटाई जा जेॾां केॾां शेर पिया गूंजनि। इन मौक़े ते हिननि अवामी न्यूज़ जे सरवाण खे जस पेश कयो, जंहिं सिंध जी सकाफ़त खे समूरी दुनिया में उजागर कयो। इन मौक़े ते स्कूल जे शागिर्दनि चयो त 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारो अवामी न्यूज़ सां गॾु मल्हाए धरती माउ खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।